दोस्तों साथियों जीए सिंध तव्हां कुझु ॾींहंनि खां पंहिंजे मोबाइल जे स्क्रीननि ते बैरिया टाउन जे हवाले सां ख़बरूं ॾिसी ॿुधी ऐं पढ़ी रहिया हूंदव ऐं उन ते तबसरा बि अची रहिया आहिनि ऐं उनखे काफ़ी दोस्त फ़लस्तीन जे सूरत हाल सां मुशाबत ॾेई रहिया आहिनि ऐं ईअं वाक़ई बि लॻे थो। पर ॻाल्हि इहा आहे त इहो को वाहिद मनसूबो न आहे, न ई इहो ओचितो शुरू थियो आहे। इहो अमल जेको सिंध खे फ़लस्तीन बनाइण वारो अमल आहे, इहो ओचितो न थियो आहे, इहो पुराणो आहे। इन लाइ मां तव्हांखे कुझु साल पोइ ते वठी हलां थो। 2014 में मूं लाहौर जे अंग्रेज़ी अख़बार डेली टाइम में हिकिड़ो मज़मून लिखियो, द पैलेस्टीनाइज़ेशन ऑफ सिंध। उहो हिन किताब में बि छपियल आहे। मां सिर्फ़ु उन जो हिकु ॿ जुमिलो तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। ॿिन्ही जी मुशाबहत कंदे मूं लिखियो, In the case of Palestine, the problem has reached its peak, while in Sindh the storm is brewing. यानी सूरत हाल हिकु जहिड़ी आहे, फ़र्क़ु इहो आहे त फ़लस्तीन में मसइलो पंहिंजे उरूज ते पहुची चुको आहे ऐं सिंध में हिकिड़े तूफ़ान जी शिकिल वठी रहियो आहे। इहो 2014 में लिखियलु आहे ऐं उन में ज़िक्र थियल आहे। वरी ॿिए हंधि मिसाल तौरु जेके उन जी अलामतूं आहिनि, उन में बैरिया सिटी आहे, DH सिटी आहे ऐं ज़ुल्फ़कार आबाद आहे। छो त बैरिया टाउन अकेलो वाहिद मनसूबो न आहे, न इहो ओचितो आहे। जीअं मूं चयो, इहो हिकिड़ो सिलसिलो आहे सिंध ते कब्ज़े जो, सिंध खे बैठकेत बनाइण जो। उन में इहे ॿिया ज़ुल्फ़कार आबाद, DH सिटी ऐं ॿिया बि शामिल आहिनि। ऐं पोइ उन में मूं चयो त दिस टेल ऑफ टू लैंड्स हैज़ ए वेरी क्लियर एंड लाउड मैसेज फॉर द पीपल ऑफ सिंध। If they want to preserve their 7,000-year-old civilization and culture and protect the future of their incoming generations, they are left with no time to waste. माना जेकॾहिं असां सिंधी माण्हू पंहिंजे 7,000 साल जी तहज़ीब बचाइणु चाहियूं था ऐं पंहिंजे ईंदड़ नसलनि खे ग़ुलाम थियण खां बचाइणु चाहियूं था, त पोइ असांखे हाणे जो हाणे जिदोजहद करणु खपे। असां वटि वधीक टाइम न आहे विञाइण लाइ। इहो दोस्तो 2014 में लिखियलु हो। इहो ई मज़मून वरी सिंध जे अवामी आवाज़ अख़बार में सिंध फ़लस्तीन जे रस्ते ते नाले सां छपियो हुयो, जेको कल्ह कुझु दोस्तनि वरी मीडिया ते हलायो आहे। त साथियो, फ़लस्तीन जे बारे में तव्हां ॾिसंदा हूंदव, वीडियोज़ अचनि थियूं ऐं बैरिया टाउन जूं तव्हां जेके कल्ह ॾिठियूं हूंदियूं, बिल्कुलु तव्हांखे हुन में हिकु जहिड़ाई नज़र ईंदी हूंदी। ऐं फ़लस्तीन जी जेका सूरत हाल आहे, उन खां तव्हां वाक़ुफ़ु आहियो, उन जे तफ़सील में मां नथो वञा। असांखे हाणे ॾिसणो इहो आहे ऐं सोचणो इहो आहे त इन मसइले जे पोयां किरदार कहिड़ा आहिनि ऐं असांखे हाणे करिणो छा आहे। त जीअं चयो त इहो हिकिड़े डिघे अरसे खां सिंध ते कब्ज़े जी सूरत हाल थींदी पई रहे ऐं इन जे पोयां आलमी ताक़तूं बि आहिनि, त पाकिस्तान जी रियासती इदारा बि आहिनि, पर सभ खां वधीक ज़िम्मेवार इन जे लाइ सिंध जी हुकूमत आहे। उन या ज़मीन बैरिया टाउन खे जीअं चइबो आहे, मिसाली तौरु भुॻड़नि जे मुठ ते ॾिनी ऐं उन में असां सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे प्लेटफार्म तां गुज़िरियल 6 सालनि खां इन बैरिया टाउन जे ख़िलाफ़ु जिदोजहद कयूं पिया। ख़ुदि इहो वाक़ियो जेको तव्हां कल्ह टियों ॾींहुं ॾिठो आहे त उते बुलडोज़र हलनि था, माण्हुनि जा घर ड्राहिनि था, इहो पहिरीं न थियो आहे, अॻ में बि थिया आहिनि। असां उते वेंदा रहिया आहियूं, असां उते इंडिजिनस राइट्स अलायंस जे तरफ़ां मुज़ाहिरा बि कया आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंसूं बि कयूं आहिनि, ॿिया सभु
पंहिंजे वसार जेके आहिनि उहे अमल कया आहिनि ऐं उते अमली तौर ते हिकिड़ो नंढो इज़राइल ठही चुको आहे दोस्त। जीअं उते दीवारूं निकितल आहिनि फ़लस्तीन में कब्ज़े ते ऐं इज़राइल जा फ़ौजी बीठा आहिनि फ़लस्तीनी माण्हुनि खे हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ जे या घरनि मां निकिरी रोज़गार ते वञण लाइ उन्हनि बंदूकबाज़नि खां इजाज़त वठणी पवंदी आहे। ईअं बहिरिया टाउन में जेके पुराणा ॻोठ आहे हिकिड़ा त ड्राहे छॾिया अथऊं, ॻोठ ड्राहे छॾिया अथऊं, क़ब्रस्तान ड्राहे छॾिया अथऊं, स्कूल ड्राहे छॾिया अथऊं, ॿियनि खे उन्हनि दीवार ॾेई छॾी आहे। उन दीवार खां ॿाहिरि हू निकिरी नथा सघनि माण्हू। या पुराणा हिते हिकिड़े पासे ॿाहिरियां जिथे आहे कोठोड़ा गॾा पाया हिते सवें ॻोठ आहिनि जेके उन्हनि माण्हुनि जा सदियुनि जा हिक ॿिए सां अचणु वञणु आहे, उन्हनि जा जेके रस्ता आहिनि उन्हनि ते गेट लॻी विया आहिनि, उते बंदूकबाज़ बीठा आहिनि। 2-3 महीना अॻु में उते माण्हुनि जे लंघण ते ठीकु ठाकु जहिड़ो बि थी चुको, उहो बि असां ॾिसी आया आहियूं। त मां ईअं चवंदुसि त जेको फ़लस्तीन हींअर इज़राइल थी चुको आहे, सिंध खे उहो बनाइण जो हिकिड़ो अमली नमूनो ॿाहिरियां टाउन थी चुको आहे, ऑलरेडी उहो थी चुको आहे हिकिड़ो अमली नमूनो त माण्हू पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि ॿाहिरियां जे बंदूकबाज़नि खां, जंहिंखे सिंध हुकूमत जी पुलिस जिन सां गॾु हूंदी आहे, इहो कीअं इन्हनि वरिती आहे ज़मीन मां हुन जे तफ़सील में अॼु नथो वञा, काफ़ी अची चुको आहे। पर हाणे असांखे फ़ैसिलो करिणो आहे त इहा सिंध जी हुकूमत जंहिंखे सिंधी माण्हू 50 साल खां वोट ॾींदा था अचनि पिया, उन सिंध जूं मिल्कियतूं सिंध जा वसीला 50 सालनि खां विकिणंदी थी अचे पई। तफ़सील में मां नथो वञा। पाणीअ जो मसइलो पीपल्स पार्टीअ जे दौर में थियो, चश्मा झेलम लिंक कैनाल पीपल्स पार्टीअ जे दौर में हलियो, मालियाती एवार्ड आबादीअ जे बुनियाद ते उन जी विरासत पीपल्स पार्टीअ जे दौर में थी, बिहारनि जी आबादकारी पीपल्स पार्टीअ जे दौर में थी, धारियनि माण्हुनि जी आबादकारीअ खे कानूनी शकिल ॾियण वारो अमल पीपल्स पार्टीअ जे दौर में थियो। ऐं इहे ज़मीनूं DH हुजे, बहिरिया हुजे, ज़ुल्फ़कार आबाद हुजे, इहे जागीर वांगुरु विरासत पीपल्स पार्टीअ जी हुकूमत करे थी पई। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां, जीअं मूं चयो असां इंडिजिनस राइट्स अलायंस जा दोस्त हिन ते कमु कयूं था, असां हिते वियासीं, ख़बर पई त ॿाहिरियां टाउन जेको आहे उहो घारे ताईं धाबेजीअ ताईं पुॼी वियो आहे। असां उते बि वियासीं, ख़बर पई त उते ज़ेबिस्ट जे नाले ते 5000 एकड़ ज़मीन अलाट कयल आहे ऐं उहा ज़मीन हाणे 50-100 एकड़ मुख़्तलिफ़ सोसाइटियुनि खे या कारखाननि खे ॾिनी वञे थी पई। उते वियासीं, उते जेके माण्हू वेठा हुया उन्हनि जा बि उन्हनि खे नोटिस ॾेई विया हुआ त हिते रोड था थियनि, तव्हांजा घर जेके आहिनि उहे ड्राईंदासीं। उहे माण्हू उते अलॻि दाऊं पिया कनि ऐं इहो सभु कुझु थिए थो पियो साईं शहीदनि जी पार्टी आहे। वक़्तु अची वियो आहे, हाणे असांखे फ़ैसिलो करिणो पवंदो, असांखे सिंध वधीक प्यारी आहे या हिकिड़े ख़ानदान जो इक़्तिदार प्यारो आहे। असांखे इहो फ़ैसिलो सिंधी माण्हुनि खे हाणे करिणो पवंदो। सिंध जे लाइ मां इन ते हींअर फ़िलहालु नथो वञा त इन्हनि माण्हुनि कंहिंजे लाइ विढ़ंदे ज़िंदगियूं ॾिनियूं, इन ते वरी कंहिं ॿी साहित ॻाल्हाईंदासीं। पर सिंध हज़ारे सालनि खां मौजूदु आहे ऐं सदियुनि खां सिंध ते हमला थींदा था अचनि। उन जे ख़िलाफ़ु सिंधियुनि माण्हुनि मज़ाहमतूं कयूं आहिनि ऐं उन में सिंधी माण्हू शहीद थिया आहिनि। त पोइ उन्हनि जे पोयां को अचे, दरिया ख़ान जो को पोयां थिए, अलाबश सूमरे जो को पोयां थिए या मखदूम बिलाल जो पोयां थिए, उहो चए त मां शहीदनि जो औलाद आहियां, तंहिंजे करे मूंखे हक़ु आहे त मां सिंध जी ज़मीन विकिणी छॾियां। ईअं न थींदो ऐं ईअं न थियणु खपे। सिंध खां मथे कोई बि न आहे। जेकॾहिं दरिया ख़ान न आहे, अलाबश सूमरो न आहे, GM सैद सिंध खां मथे न आहे, त केर बि ॿियो सिंध खां मथे न आहे। इहो फ़ैसिलो हाणे करिणो आहे असांखे। कल्ह हिकिड़ा सहाफ़ी दोस्त विया आहिनि, पीपल्स पार्टीअ जे लीडर जे ॾाढो मसइलो रखियो अथऊं, वॾा उन ते जशन था पिया थियनि त
त पीपल्स पार्टीअ जे लीडर जे आॾो ॻाल्हि रखी छॾीसीं। चङो कमु आयो दोस्तनि जिन रखियो आहे, एप्रिशिएट थो मां उन्हनि खे कयां, पर ॻाल्हि इहा न आहे त उनखे असां ख़बर ॾिनीसीं। पहिरीं ॻाल्हि त छा उनखे इहा ख़बर नाहे त उनजी हुकूमत 10 सालनि खां वठी छा थी पई करे, ऐं जे ख़बर न अथसि त पोइ त इहो न हल आहे, पोइ इन माण्हूअ जे आॾो दाह हक़ूक़ करण जो को फ़ाइदो ई कोन्हे को। पर उन्हनि खे सभु ख़बर आहे, उन्हनि जे मर्ज़ीअ सां, उन्हनि जे आशीर्वाद सां उन्हनि खे बिलावल हाउस लाहौर में ठही मिलियो महल, उन्हनि जे लाइ बिलावल हाउस हिते बहिरा टाउन में ठहे थो पियो। उनजे बदिले में हू हिनखे इहो सभु कुझु कनि था। इहे सभु जेके चढ़ायूं थियनि थियूं पियूं, इन में सिंध हुकूमत जो उनखे साथ आहे, पुलिस जूं गाॾियूं उन सां गॾु हूंदियूं आहिनि, सिंध पुलिस जूं। हू कीअं थो चए त मां नोटिस वरितो आहे, इहो सभु इन्हनि कयो आहे। ऐं कोर्ट जी ॻाल्हि कई अथई त कोर्ट इहो कयो आहे पाण खे बेवस थो ॾसे। पहिरीं ॻाल्हि त कोर्ट जो फ़ैसिलो बि उहो मुतनाज़ आहे, पर हिन महिल मां उन ते नथो वञा। कोर्ट 16,000 एकड़ ताईं उनखे महदूद कयो आहे। 460 अरब जे एवज़ 16,000 एकड़ ते उनखे कमु करिणो आहे। हू ऑलरेडी 40,000 एकड़ खां मथे ते हू कमु करे चुको आहे, ऐं ॿिया हाणे जेके ॻोठ पियो थो ड्राहे इहे उनखां वधीक मथे आहिनि। छा इहा उनखे ख़बर नाहे? ऐं नाहे त मां हाणे चवंदुसि त जिन दोस्तनि उते ॻाल्हि रखी आहे उहे हाणे इन जी बि ख़बर रखनि त हू छा थो करे, इन ते अमल छा थो थिए। नोटिस वरितो आहे, इहो वठी अहसान न कयो अथई। त हाणे मां इहो चवंदुसि त पाणी जेको आहे उहो ॻिचीअ तोणी पुॼी चुको आहे। सिंध फ़लस्तीन थियणु वञे थी पई, ऐं पोइ उनखे कोई न रोके। जेकॾहिं अॼु असां न थियासीं, सुभाणे असां उनखे न रोके सघंदासीं। तंहिं करे फ़ैसिलो करिणो पवंदो। असांखे वक़्ती फ़ाइदा खपनि था। पीपल्स पार्टीअ सभु कुझु सिंध जो विकियो आहे, उनजे एवज़ माण्हुनि खे चंद नौकिरियूं हमेशह उन 50 साल में चयो आहे त नौकिरियूं था ॾियूं। आया उहे चंद नौकिरियूं खपनि, या इहो हज़ारनि सालनि खां असांजे वॾनि जदोजहदूं करे वतन जेको असांखे ताईं पुॼायो आहे, इहो असां पंहिंजे ईंदड़ नस्ल ताईं पुॼाइणु चाहियूं था, या इन्हनि जूं नौकिरियूं करणु चाहियूं था। फ़ैसिलो करिणो पवंदो असांखे। ऐं सिंध जे नाले ते जेके बि माण्हू सियासी पार्टियूं, सहाफ़ी, ॿिया माण्हू लेखक दानेश्वर कमु कनि था, उन्हनि खे बि हाणे वाज़िह थियणो पवंदो। ॿई पासा न हलंदा। सिंध विकिणण वारी पीपल्स पार्टीअ जे पासे बि बीहबो, ऐं सिंध जे लाइ दाहूं बि या से घोड़ा बि कबी। ॿई पासा न थींदा। इहा बि हाणे लकीर कढणी पवंदी असांखे। जीअं मूं चयो त हिकिड़े ख़ानदान जो इक़्तिदार ऐं सिंध जे मफ़ाद, सिंध जी ज़िंदगी, उनजो फ़ैसिलो करिणो पवंदो। ईअं सिंध जे नाले ते ॿियनि माण्हुनि खे बि करिणो पवंदो। इहे ॻाल्हियूं बि हलनि थियूं पियूं त इन बहिरा टाउन खां केतिरनि सियासी लीडरनि, सहाफ़ियुनि पैसा वरिता आहिनि। मां नथो चवां त इहा ॻाल्हि जीअं चयो थो वञे ईअं ई सही हूंदी, पर जॾहिं इल्ज़ाम लॻंदो आहे उन्हनि खे सफ़ाई पेश करणी हूंदी आहे। मुल्क जी अदालत में केस वेंदो, उते उन्हनि खे सफ़ाई करणी हूंदी आहे। हे क़ौम जी, सिंधी क़ौम जी अदालत आहे। उन्हनि माण्हुनि खे सफ़ाई करणु खपे जंहिंजे लाइ चयो वञे थो पियो। ऐं घटि में घटि मां पंहिंजी ॻाल्हि उन्हनि जे ज़बान ते उहे रुॻो अची चवनि त असां बहिरा, जंहिंजे लाइ चयो थो वञे, असां बहिरा टाउन खां पैसा न वरिता आहिनि। घटि में घटि मां त उन ते एतबार कंदुसि, मूं वटि न एतबार करिणो, पर उहा सफ़ाई पेश करणी पवंदी। ऐं इहो बि असांखे ॾिसणो पवंदो त केरु माण्हू ॿाहिरि अची सिंध जे हक़नि ते लाइ ॻोढ़ा ॻाड़नि था, ऐं उहे इन कब्ज़ेगिरीअ में हिसेदार थियनि था। इन्हनि बंदूकुनि जे साए में उते आरामदह अयाश वारी ज़िंदगी गुज़ारनि था, ऐं ॿाहिरि अची उहे सिंधी माण्हुनि जे लाइ ॻोढ़ा ॻाड़नि था। इहो बि असांखे फ़ैसिलो करिणो पवंदो। छा फ़लस्तीनी लीडर ईअं कंदा त हिकिड़े पासे फ़लस्तीन ते कब्ज़े जूं दाहूं कनि, ऐं इज़राइल उन्हनि जे इलाइक़नि ते कब्ज़ा करे उते आलीशान शहर ऐं आरामदह महल जोड़े उन्हनि महलनि में वञी महमूद अब्बास वेही फ़लस्तीन जे हक़नि जी ॻाल्हि कंदो छा? हिते ईअं बि थिए पियो। तंहिं करे दोस्तो, सिंध खे बचाईंदव तव्हां, मैदान में अचो, लकीर कढो, दोस्त ऐं दुश्मन जे विच में फ़ैसिलो कयो,
असां सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे प्लेटफॉर्म तां इहा जिदोजहद कयूं था पिया ऐं उनखे असां रुकावटूं विझी सघिया आहियूं, ख़तमु न कराए सघिया आहियूं। तव्हां इन में शामिलु थींदव, इनखे रोके सघिबो, हाणे रोके सघिबो, अॻिते वधियो त पोइ बिल्कुलु इहो फ़लस्तीन वारी सूरत हाल थींदी। मां हिते ई ॻाल्हि ख़तमु थो कयां, जितां शुरू कई हुई त 2014 में जॾहिं मूं इहो मज़मून लिखियो उन वक़्तु माण्हुनि इन ते तवजो न ॾिनी। असां कहिड़नि शयुनि ते पंहिंजी एनर्जियूं सर्फ कयूं आहिनि। ॿिनि माण्हुनि जो कराचीअ में ज़ाती झेड़ो थी पियो, उनखे असां क़ौमी मसइलो बणाए उन ते असां आवाज़ु उथारियासीं। कंहिं माण्हूअ खे नौकिरीअ मां कढियो वियो, असां उन ते मुज़ाहिरा जुलूस कढियासीं। इहे सभु बि हक़ आहिनि अदा, पर जिथे क़ौमी वजूद दाव ते लॻल हुजे त असांखे अहमियत कंहिंखे ॾियणु खपे। जॾहिं असां इंडिजिनस राइट्स अलायंस जे तरफ़ां बहिरिया टाउन जे मुज़ाहिरे ते बीहंदा आहियूं, वञी हुनजे में 25, 30, 40 माण्हुनि खां वधीक न हूंदा आहियूं। ऐं इहो असां 5 सालनि 6 सालनि खां इहा जिदोजहद कयूं था पिया। ऐं इहो बि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हाणे मां अॼु हिनखे